एक ॻाल्हि चई भेण गुलज़ार, ही पंहिंजो वॾेरो हाकिम आहे न, इनखे मिसकीननि जूं आहूं ऐं तामूं खाई वयूं अथई। इहो त ठीकु आहे दा, तव्हां सही था चओ, पर मरीम वीचारी खे कहिड़े गुनाह जी सज़ा पई मिले? गुनाह आहे सरमद जी बदनसीबी ऐं गुरबत भेण। जेकॾहिं असीं पाण भरा हुजूं हा त हाकिम खान ख़ुशी सां सरमद ऐं मरियम जे तालुक़ जी गंढ ॿधी छॾे हा। सरमद त मर्द माण्हू आहे, छा कंदो, पंहिंजो पाण खे संभाले वेंदो। हू आखाड़ियो लिखी पंहिंजो दर्द वंडी वठंदो। पर तो जेको मरियम ते मूंखे तरस थो अचे न, जेकॾहिं उहो ई तरस हुनजा माउ पीउ हुनजे मथां रखनि त शायदि हुनजी अखि मां ॿोड़ो बि न वेहे। कंहिंखां ख़बर पई त छोकिरी ॾुखायल आहे? अदा हू साहिबा आहे न, फ़कीर मोहम्मद वारी धीउ, उहा फरज़ाना सां हाल अहवाल ओरींदी रहंदी आहे। इन छोकर सां घणी ड्रेग चङी कान्हे भेण। ईअं न थिए जो हितां जी ख़बर हुते ऐं हुतां जी ख़बर हिते पुॼाए ऋण ॿारे छॾे। भला उहा छोकिरी हवेलीअ मां सरमद जा ॼापा त खणी कोन पहुचाईंदी आहे? न, ही तूं कहिड़ियूं ख़बरियूं पियो करी? साहिबा त फरज़ाना जी नंढी हूंदे खाई सखी आहे। मिड़ई वेचारी खे कॾहिं थोरो घणो वक़्तु मिलंदो आहे त फरज़ाना वटि अची मिड़ई नई पुराणी थी वेंदी आहे। ईअं अचे थी त सदाईं अचे, आउं कोन थो झलांसि, पर पाण ग़रीब माण्हुनि जी ॾिची में का फिल्म न विझी छॾे। धी फरज़ाना, सिंगार मानी खाई वियो या बुखियो वञणु ॾिन? मामा, भला इहो मुमकिन आहे त मां हुनखे बुखे पेट वञणु ॾियां? लॻे त कोन थो। अम्मा, मां साहिबा ॾे वञा थी, तूं मामा खे चांहि पाणे ठाहे पीआरे छॾिजांइ। ठीकु आहे, चांहि तव्हां ठाहे ॾींदीसांसि, पर तूं जल्दी वञण जी कजांइ। भली वञ। ठीकु आहे अम्मा। अदी, छा तूं उहे बि सोची जेको मां सोची रहियो आहियां? अदा, तूं त अलाए छा पियो सोची? तुंहिंजी फरज़ाना ऐं मुंहिंजो सिंगार गॾु हूंदे केतिरा न सुहिणा लॻंदा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।